सहरीअ सां रोज़े में क़ुवत हासिल थींदी आहे ऐं सभिनी खे सहरीअ में शरबत या ड्रिंक्स पीअणु पसंदि हूंदो आहे, पर रुॻो अधु कलाक खां पोइ बुख लॻणु शुरू थी वेंदी आहे। त पोइ उहो कहिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां एतिरी क़ुवत हासिल कजे जो बुख ऐं उञ जो अहसासु न थिए। रोज़ो असांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो बहितरीनु ज़रियो हुजण सां गॾोगॾु असांजी जिस्मानी सिहत ऐं तंदुरुस्ती जो बि ज़ामिन आहे। हिन महीने में खाद खुराक में बि एहतियात जी ज़रूरत हूंदी आहे, छो त बेहतियाती सिहत जी ख़राबी ताईं पहुची वेंदी आहे। इन लाइ ॾिसिजे त सहरी ऐं इफ़्तारीअ में छा खाइणु घुरिजे ऐं छा न खाइणु घुरिजे। सहरीअ में खीर ऐं उन सां ठहियल शयूं इस्तेमालु कजनि। चकी जे अटे जी मानी, दलियो या बासमती चांवर या दाल मानी खाई सघिजे थी। इन्हनि सां बुख देर सां लॻंदी आहे। ॾही खाइण सां तवानाई बरक़रार रहंदी आहे। कोशिशि करे ॾही घर में ई ठाहिजे, छो त घर में ठहियल ॾही में कैल्शियम वधीक हूंदो आहे। ॾहीअ में फोटा विझी या लसी करे बि पी सघिजे थो। अक्सर गर्मी में माण्हू मानी घटि खाई सघंदा आहिनि, इन लाइ ताक़तवर शरबतनि ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे। मेवनि जी कैलोरीज़ ऐं उन जी न्यूट्रिशनल वैल्यू खे ॾिसंदे शेक ठाहिजे त उन सां काफ़ी वक़्तु पेट भरिजी वेंदो आहे। रमज़ान में रोज़ेदार सहरी में हाई कैलोरी मेवनि जो शेक ठाहे पीअनि त ॾींहं में खेनि बुख जो अहसासु घटि थींदो, पर ध्यानु रखो शुगर ऐं हाई ब्लड प्रेशर जे मरीज़नि खे शेक न पीअणु घुरिजे। अव्हां खे ॿुधायूं त हिकु केले जे 100 ग्राम में 100 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। 250 ग्राम खीर में 105 कैलोरीज़ ऐं 2 चमचा खंड में 32 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। अहिड़ी रीति अंब में 60 कैलोरीज़, 100 ग्राम कतल में 359 कैलोरीज़, नारेल में 283 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि, जिन मां कंहिंजो बि शेक ठाहे पीअण सां पेट भरिजी वेंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk